नाज़रीन अव्हांखे ख़बर ॾियूं पिया नवाब शाह PPMA हाजी अली हसन ज़रदारी जे हथ ते 60 मील भरिसां 3 चक में उनर बिरादरी, लाशारी बिरादरी, बिरोही बिरादरी, कुरैशी बिरादरी पारां GTA छॾे PP में शमूलियत कई आहे। उन हवाले सां असां सां लाइन ते मौजूद आहे फ़ियाज़ हुसैन ज़रदारी। जी फ़ियाज़ हुसैन, कहिड़ा तफ़सील आहिनि आगाह कजो। जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त PPMA हाजी अली हसन ज़रदारी जे हथ ते 60 मील भरिसां 3 चक में उनड़ बिरादरी, लाशारी बिरादरी, बिरोही बिरादरी, कुरैशी बिरादरी पारां GTA छॾे PP में शमूलियत शानदार जलसो मुनक़िद कयो वियो। अॻुवाणनि जो ख़िताब 60 मील भरिसां 3 चक शहर में अलाए रखियो। उनड़ शाहजहान उनड़ पंहिंजी उनड़ बिरादरी ऐं गुलाम अकबर लाशारी पंहिंजी लाशारी बिरादरी, मीर हमज़ो बिरोही पंहिंजी बिरोही बिरादरी ऐं 60 मील अब्दुल गफ़ार कुरैशी सुल्तान रिंद पंहिंजी बिरादरी समेत GTA छॾे पाकिस्तान पीपल्स पार्टी अॻुवाण ऐं MPA 78 घोड़ाबारी हाजी अली हसन ज़रदारी जे हथ ते PP में शमूलियत करे छॾी शानदार जलसो मुनक़िद कयो। उनड़ बिरादरी पारां PPMA हाजी अली हसन ज़रदारी खे बोस्की जो पटको ॿधी ऐं सोनो ताज पहिरायो वियो। जलसे खे ख़िताब कंदे PPMA हाजी अली हसन ज़रदारी साहब चयो त उनड़ बिरादरी, लाशारी बिरादरी, बिरोही बिरादरी, कुरैशी ऐं मरी बिरादरी खे PP में शमूलियत करण ते भलीकार चऊं था। 3 चक थर जो इलाइक़ो आहे पर PP हिते रोड रस्ता, तालीम ऐं सिहत ते कमु कयो आहे। शहीद बेनज़ीराबाद PP जो किलो आहे। पूरी ज़िले समेत सिंध में रिकॉर्ड तरक़ियाती कम कराया आहिनि। इलाइक़े वासियुनि जी PP भरपूर ख़िदमत कंदी रहंदी। हथ ठोकिया इताद सिर्फ़ु आवाम खे ॾट ॾियण में पूरी आहे। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, शहीद बेनज़ीर भुट्टो जी विज़न ते आसिफ़ अली ज़रदारी, चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी जी सरबराही में PP आवाम जी ख़िदमत करे रही आहे। तालके दौर में तरक़ियाती कमनि लाइ 3 अरब मंज़ूर कराया आहिनि। PP ज़िले सदर अली अकबर जमाली, रईस आशिक़ हुसैन ज़रदारी, मियां खान रिंद, अब्दुल रसूल बिरोही, पीर शबीर अहमद, परवेज़ अहमद डायरी, दाऊद उनड़, शेरबाज़ खान मरी, ज़फ़र ज़रदारी, हाजी सईद खान मरी, फ़कीर आरिफ हिस्मानी, सेठ अब्दुल गफ़ार कुरैशी समेत ॿियनि जलसे खे ख़िताब कयो। जलसे में वर्करनि, जियालनि ऐं इलाइक़े वासियुनि वॾे तादाद में शिरकत कई। जी वॾी महिरबानी फ़ियाज़ हुसैन तफ़सील खां आगाह करण लाइ।